अकेलो औलाद, न्याणी जे विछोड़े जो सदमो ऐं पोइ पीउ जो रत में विंझंदड़ लाश। कराची जे सुपर हाईवे वटि पेश आयल ही वाक़ियो हर अख आली करे वियो, जिते पंहिंजी अकेली धीउ जे जनाज़े में वञण लाइ निकितल नौजवान मंसूर अहमद शेख पाण ई जनाज़ो बणिजी वियो। मंसूर अहमद जी दुनिया त उन वक़्तु ई उजड़ी वई हुई जॾहिं खेसि पंहिंजी न्याणी जे वफ़ात जी ख़बर मिली। दिल ते पहाड़ जहिड़ो ॾुख खणी हू सुबुह सवेर घोटकी रवानो थियण लाइ पंजाब बस अॾे ते पहुतो, छो त पीउ जी हिकु ई ख़्वाहिश हुई त आख़िरी भेरो पंहिंजी धीउ जो चहिरो ॾिसी सघे, पर क़िस्मत खे शायदि कुझु ॿियो ई मंज़ूर हो। बस अॾे भरिसां मंसूर अहमद पंहिंजे भाउ सां गॾु गाॾी जे इंतज़ार में वेठो हो त ओचितो हथियाबंद फौरन खेनि घेरे वरितो। पुलिस मूजिबि फुर दौरान मुज़ाहिमत ते जवाब में गोलियूं वसायो वयूं, जिन मां हिकु गोली मंसूर अहमद जी ज़िंदगी खसे वरिती। जेको पीउ पंहिंजी धीउ जे जनाज़े में शिरकत लाइ निकितो हो, तंहिंजो पंहिंजो ई जनाज़ो खॼी वियो, जॾहिं त संदसि भाउ ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मक़तूल जे वारिसनि मूजिबि मंसूर अहमद कोरंगी नंबर 5 जो रहवासी हो ऐं सुबुह 5 वॻे धारे ऑनलाइन टैक्सी ज़रिए बस अॾे ते पहुतो हो, पर खेसि ख़बर न हुई त ही सफ़र संदसि ज़िंदगी जो आख़िरी सफ़र साबित थींदो। वाक़े खां पोइ पुलिस जांच शुरू करे छॾी आहे, जॾहिं त SSP ईस्ट रिपोर्ट तलब कंदे अब्बास टाउन चेक पोस्ट जे इंचार्ज खे बि मुअत्तल करे छॾियो आहे। ही वाक़ियो न रुगो हिकु ख़ानदान खां पीउ खसे वियो, पर केतिरनि ई सवालनि खे बि जनमु ॾेई वियो। आख़िर कराची जूं शाहराहूं कॾहिं महफ़ूज़ थींदियूं?